अखना पानी भरदो यानी भाकुर पाए मोकिलाईंदा नज़र मां पाक चेहरे ॾेखंदो हुमा त ॿोरा वहदा उन्हनि जो ख़ानदान उन्हनि जो औलाद मौजूदु आहे। अल्लाह पाक इन में हिम्मत ॾींदो हिन कम खे जारी सारी रखे। उमेद आहे करे हे उहो कमु उन हद ते पहुचंदो जो मुनकर ॾिसी रीसा कंदा सरकार की आमद, आका की आमद, मुर्शिद की आमद, तो जो मुर्शिद की आमद। अज मां ख़बर ॿुधी आहे त काफ़ी गुस्ताखन लफ़्ज़ बदसत कराया आहिनि। उन्हनि खे चैलेंज आहे मां हिते वेठो आहियां असांजा प्यारा दोस्त हिते वेठा आहिनि थिया जेको हिन वक़्तु गदी नशीन आहे ॿाहिरि मैदान खे सफ़ा करायो ॿ मिना पलाल जो आणे रखो उन्हनि खे तव्हां बाहि ॾियो उन मुला खे बि वठी अचो जेको मिलाद जे ख़िलाफ़ आहे ऐं इहो आले दिल दरगाह जो गादी नशीन या केर बि गादी मां नंढो या वॾो हुजे उन खे बि साण खणो ॿई बि जो बाहि में जेको बचे हक़ ते आहे घोर पुनल मुंहिंजी चैलेंज आहे। अहिड़ा कई वाक़िया गुज़रिया आहिनि वारो वाक़ियो तव्हांखे ख़बर आहे मशहूरु आहे पंजाब जा बि माण्हू अचे उहो बयान वठी आहे शाद फ़क़ीर आयो आहे दरगाह शरीफ़ ते टिकल हो नौजवान आहे जंहिंजी उमिरि 40-45 साल आहे। हिकिड़े बंदे सां गुफ़्तगू थियो हज़ूर जे शान में हुननि तमामु हिकु बद अल्फाज़ ॻाल्हायो यानी हज़ूर खे पाण जहिड़ो माण्हू चई त तो जहिड़ो कीअं आहे जॾहिं सिदरतुल मुंतहा ते साईं तशरीफ़ थिया आहिनि जिते हर इल्म जी इंतिहा जिबरील जे रहण जी जाइ जिबरील उते पंहिंजे कदम खे पोइते करे थो त साईं ॾिसी फरमाता या अख़ी मके में गॾु मदीने में गॾु बैतुल मुक़द्दस में गॾु मस्जिद अक़सा में गॾु आसमाननि ते गॾु कुर्सी ते गॾु लोहो कलम ते गॾु तू छो थो कदम खे पोइते करे या रसूल अल्लाह मुंहिंजी अॻिते ताक़त कान्हे जे कदम मां खयो त मुंहिंजा पर सड़ी वेंदा इतां लंघण वारो वञण वारो आहे त मदीने जो मोह सुभान अल्लाह या छा है अवल मा खलक अल्लाह नूरी दुनिया में का शय नहीं कायनात में पहिरियों अल्लाह ताला नबी जो पाक नूर पैदा कयो मुस्तफा जी हकीकत नूर आ चओ नूर नबी जी हकीकत नूर अज सरकार जो रोज़ो अतर नूर भली सॼे मुल्क में घुमी घुमी दिल्ली पंहिंजो ठार पर जॾहिं मदीने पाक में अंदर वेंदे बाब सलाम खां कहे ॿिए हंध खां अंदर कदम रखंदे कदम रखण सां अखियुनि मां ॻोढ़ा सुभान अल्लाह सलातो सलाम जो अर्थ ख़ुदि ज़बान आवाज़ निकिरंदो पियो दिल्ली ठारे ॿाहिरि निकिरंदो मदीनो मदीनो क्यों अल्लाह पाक इन बादशाह के हिदायत करे उम्र के खोले गलत भी हो वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वलो अन्नहुम इज़्ज़लमु अनफुसहुम जे कॾहिं तुंहिंजी उम्मत मको तुंहिंजो उम्मत पंहिंजे मथां ज़ुल्म करे वे कसरत सां गुनाह करे जाऊ तुंहिंजी बारगाह में हाज़िर थियल हुकुम आहे ॾुखे वक़्त में मुंहिंजे नबीअ ॾे वञो उन दर ते वञो उते वञी सलाम पढ़ो उते इस्तग़फ़ार पढ़ो पोइ मुंहिंजो नबी तव्हां लाइ बरकत जी दुआ कंदो। इहो मसइलो जेको फ़क़ीर हाणे खयो आहे जंहिं वक़्त में हिननि इहे पाबंदी रखी आलमो थिया उन्हनि खे क़ैद कयो अथऊं अॼु ताईं उन्हनि जो पतो न आहे पूरो साल गुज़री वियो आहे ज़िंदा अहिड़ी हालत आहे दुआ कयो त ख़ुदा जी ज़ात पाक पंहिंजे कर्म सां इहे हिजाब परे करे आमीन हर मोमिन खे पिरनि जो पार नसीब आमीन आमीन चओ आमीन तकलीफ़ आहे ॻाल्हायां त सीने ते ॿार आहे दम जी हालत आहे
तमाम दिल खुश आ दुख न कजो करे ॿ ॿ कलाक मां तव्हां साम्हूं वेही बयान कंदो हुउमि हाणे बटल लफ़्ज़नि में दिल ते असर पइजी वियो आहे दुआ कयो त अॼु असांजे दर्द जो दाहूं असांजो आहूं असांजो फरियादूं असांजा सिक वारा सॾ मौला करीम मदीने ते आमीन आमला जे लाल वटि पहुचाए बतूल जे बाबे वटि पहुचाए हसनैन करीम जे नाने वटि पहुचाए आमीन उम्मीद आहे तुंहिंजी दुआ ख़ुदा क़बूल कंदो अॼु तुंहिंजा हे मिठा मिठा प्यारा प्यारा आवाज़ सिक वारा सॾ मदीने में पहुची विया आमीन दुआ कयो त ख़ुदा जी ज़ात पाक हर मोमिन खे हिन मीराद करण जी तौफ़ीक़ अता करे आमीन सरकार जी आमद जी ख़ुशी में ये खुशी का मामूली ना है जो गॾु कयो केतिरो बि ख़ुदा तव्हांखे अता करे तव्हां ख़ुशियूं कयो पर तव्हांजी इहा ख़ुशी घटि आहे हीअ ख़ुशी वधीक आहे पोइ जेका ख़ुशी हर ख़ुशी खां घणी आहे पोइ उन ख़ुशी खे सुहिणी तरह छो न ख़ुशी करे बसि दुआ कयो अल्लाह पाक असांजी दिलियूं पंहिंजी मोहबत पंहिंजे इश्क पंहिंजी मार्फत सां आबाद करे असांजी दिलनि में इश्क नबी महबूबनि जी निस्बत दाइम क़ाइम रहे अॼु असांजा आवाज़ असां गुनाहगारनि जा सॾ असांजूं फरियादूं मौला करीम मदीने ते सरकार जहिड़ो ॿियो ख़ैर ख़्वाह आहे ई कोन सरकार जहिड़ो ॿियो ख़ैर ख़्वाह आहे ई कोन को असांजी हर तकलीफ़ नबी अलैहिस्सलाम ते पहुचे थी ऐं उहा तकलीफ़ नबी ते बार थी थिए पई नबी साईं पीउ माउ खां वधीक महिरबान आहे दोस्तनि खां जेके वधीक दोस्त प्यारा उन्हनि खां वधीक महिरबान आहे त तव्हांजे मथां हक़ आहे एॾी महिरबान नबी जी मोहबत में ख़ुदा जो तोखे ॾे कर कदम खे पोइते न रहो हिन साल कर जे आईंदे तुंहिंजो इहो ताम इहा मिल्कियत न वधे त मूंखे रोरापो जिन मिलाद में कदम रखी मिलाद मल्हायो ॿिए साल में ॿीड़ी टीड़ी बेशक बेशक बस हथड़ा मथे खणो हथड़ा मथे खणो अखियूं बूटियो ऐं इहा निस्बत दिलि वारी सरकार सां गॾु दुआ घुरो उमेद आहे तव्हांजी दुआ क़बूल थी रब्बना वतक़ब्बल मिन्ना तकलीफ़ रब्बना वतक़ब्बल मिन्ना इन्नका अंत समीउल अलीम वतुब अलैना इन्नका अंत तव्वाब रहीम अल्लाहुम्मा इन्ना नसअलुकल अफ़्व वल आफ़ियत वल आफ़ियत वल आफ़ियत वल मुआफ़ात दाइमत फ़ी दीन व दुनिया वल आख़िरह वल फ़ौज़ बिल जन्नत व नजात मिनन नार अल्लाहुम्मा इग़फ़िर ली वरहमनी वतुब अलैया इन्नका अंत तव्वाब रहीम अल्लाहुम्मा या मुक़ल्लिबल क़ुलूब सब्बित क़ल्बी अला दीनिक मुंहिंजा मौला करीम हाज़िर जमात जी पार थी हिन जे औलाद जी पार थी हिन दरगाह खे दरगाह जे ख़ानदाननि खे बुज़ुर्गनि जे औलाद खे मुंहिंजा मौला हक़ सां सच सां निस्बत सां क़ाइमु दाइमु रखो मुंहिंजा मौला अॼु असां गुनाहगारनि जा हथड़ा क़बूल फरमा असां उमेद रखी हिन महफ़िल में शरीक थिया हो सिर ते गुनाहनि जा ॿार खणी आया हो मुंहिंजा मौला माफ़ कंदे त को पुछण वारो कोन्हे को अकेलो अल्लाह हर शइ ते क़ादिर आहे महिरबानी करे त करे सघे थो ॾाढा ॾोह थी मुंहिंजा मौला दिलियूं असांजो वैरान असांजी दिलियूं इश्क सां मोहबत सां आबाद थियनि नफ़्स अमारे जे शर खां असांखे बचा शैतान जे फंदे मकर खां बचा उहे कम करा जंहिंमें तूं असांजो मालिक असां राज़ी रहे मुंहिंजा मौला हक़ जी तौफ़ीक़ ॾे सच जी तौफ़ीक़ दे मुंहिंजा मौला अल्लाहुम्मा या मुक़ल्लिबल क़ुलूब सब्बित क़ल्बी अला दीनिक सब्बित क़ल्बी अला दीनिक या हई या क़य्यूम बिरहमतिक अस्तगीस व मिन अज़ाबिक अस्तजीर सल्लल्लाहु अला खैर ख़ल्क़िही सय्यदना व महबूबना व महबूब क़ुलूबना मुहम्मद व अला आलिही व अहल बैतिही सहाबिही अजमईन आमीन बिजाहि सय्यदुल मुरसलीन सैयद المرسلين رحمة للعالمين رحمة للعالمين يا أرحم الراحمين
दोस्तों एक मिनट बैठ जाओ। चंद कलमा सलाम जा सरकार सब उथी भी हो।